जुडो जे बॉयज़ हाई स्कूल में क़ाइम एहसास कफ़ालत सेंटर डिवाइस होल्डरन जी कम छॾ हड़ताल सबब मुसलसल 2 ॾींहंनि खां बंदि पियल आहे, जंहिं सबब मुस्तहिक औरतूं इमदादी रक़म खां महरूम आहिनि, जॾहिं त मक़ामी तोड़े ज़िले इंतज़ामिया को बि उपाउ नाहे वरितो। असां डिवाइस होल्डरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां शहर जे सियासी, समाजी ऐं मुतासिरा औरतुनि खां इन हवाले सां वीचार वठूं था त हुननि जो छा चवणु आहे। डेली अचूं था, ॿार नंढड़ा छॾी थञ ते नंढड़ा छॾी अचूं था, शाम ताणी वेही वञूं हलिया घर, कम न का घर जो करूं था, न का कुझु न। पुलिस वारा मार जॾहिं अचूं था तॾहिं मां चया बेनज़ीर जा दर चे इमरान खान जा इन करी असांखे आख़िरी ॾींहुं दर ताला ॾी छॾनि, वरी असीं वञूं हलिया घर। पैसा ॾियनि था, न को रुॻा पुलिस वारा चए 1000 कटूं 2000 कटूं। असांजे डिलीवरी केस हुयूं कॾहिं तॾहिं सरकारी अस्पताल में असीं वठी विया, न को पैसा ॾियनि था, न को कुझु, रुॻो वेही सुबुह जो अचूं था, नंढड़ा ॿार छॾी अचूं था, वेही ते वञूं था, रुॻे मार मारा आहे, न को मिलनि, न को डेली अचूं। 10-15 ॾींहं थी विया, डेली अचूं था, न ॾियनि कोन था। सेंटर जुडो ते असांजी ड्यूटी मुक़ररु थी हुई। HBL कनेक्ट बैंक जे तरफ़ खां जेको सो एहसास कफ़ालत जी रजिस्टर औरतुनि खे 12,000 रुपए जी पेमेंट जारी करण जे लाइ मुसलसल 8 ॾींहंनि खां कमु करे रहियासीं, पर कुझु मक़ामी बाअसर कामरे टाइप जे माण्हुनि सेंटर जे अंदरि दाख़िल थी असांखे प्रेशराइज़ कंदा हुआ, ऐं कुझु मक़ामी पुलिस जा जेके एहलकार हुआ उहे बि ज़बरदस्ती कार्ड कराइण जी कोशिशि कंदा, जंहिंजे करे असांजे फ्रेंचाइज़ ओनर ऐं असां जेको सो एहतजाजनि जुडो जो सेंटर बंदि कयो। ऐं असां गुज़ारिश कंदासीं SSP मिपू ख़ासि, DSP मिपू ख़ासि ऐं एहसास कफ़ालत सेंटर जे ऑफिस मिपू ख़ासि वारनि खां त बराए महिरबानी एजेंट जेके तव्हांजा कमु करे रहिया आहिनि उन्हनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं उन्हनि जे मथां कूड़ियूं FIR जेके न कटियूं वञनि, त जीअं उहे बाक़ाइदगी सां पंहिंजो कमु करे सघनि ऐं उन्हनि खे मुकमल तहफ़ुज़ ॾिनो वञे। असांजे कार जेके एहसास कफ़ालत सेंटर आहे, को बि गैर मुतलका माण्हू एंटर न थिए, असांखे पंहिंजी ड्यूटी सर इंजाम इज़त सां ॾियनि। आर्मी पुलिस असां विया बि हुआसीं त को हुननि एक्शन कोन कयो आहे, ना ई असांजी को ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु आहिनि, ऐं के बि इंतिज़ामिया अञा ताईं इन ॻाल्हि जो को बि नोटिस न वरितो। हू असांजे इदारे जे यानी ख़िलाफ़ आहिनि, को बि इंतिज़ामिया पुलिस के ऐं कामरनि खे चवण जे लाइ तयारु कोन आहे। को बि इंतिज़ाम न हुजण जे करे एहसास कफ़ालत सेंटर जेको आहे जुडे में 2 ॾींहंनि खां बंदि थी पियो आहे। उनजे बंदि थियण जे करे जेके उन 12,000 जूं जेके हक़दार औरतूं आहिनि उहे उते हज़ारनि जी तइदाद में दर बदर थियनि पियूं। इहो हिकिड़ो अलमियो आहे, पर हिते जेका इन सॼे मामले जी जेका ज़िम्मेवार आहे इंतिज़ामिया, उहो इंतिज़ामिया जा मुकमल तौर ते ख़ामोश तमाशे बणियल आहे। मुख़्तियारकार बि गुम लॻो पियो आहे। अॼु 2 ॾींहं थिया आहिनि, एहसास सेंटर बंदि पियो आहे। अलाए किथां खां ॿाहिराड़े खां वीचारियूं ग़रीब औरतूं, मिसकीन औरतूं हिते अची दरबदर थी वापसि रवानियूं थी वञनि थियूं, पर एहसास सेंटर बंदि पियो आहे। थियो असां DIG खां पुरज़ोर अपील था करियूं त SHO जुडो ऐं DSP ख़िलाफ़ को क़दम खणी जल्द खां जल्द एहसास सेंटर खोलाइण। जेको सेंटर आहे अॼु 2 ॾींहंनि खां बंदि पियो आहे, जेको एहसास कफ़ालत वारा जेको पैसा मिलनि था इहो, ऐं इन ते अञा बि को बि सेंटर न खोलिया विया आहिनि। ऐं AC मुख़्तियारकार हिते जा जेको बि आहिनि, जेको अॻवान, उहो सिर्फ़ु पंहिंजे मुफ़ाद जे लाइ कंदा आहिनि कमु, इन्हनि जो अञा कंप्रोमाइज़ न थियो आहे, उनजे करे बंदि करे वेठा आहिनि। ग़रीब औरतूं जेके पंहिंजो किरायो भरे अचनि थियूं, उहे एहसास प्रोग्राम 12,000 रुपयनि जे अचनि थियूं, उहो सॼो ॾींहुं लेन में बीठी हूंदियूं आहिनि। जीअं त तव्हां ॾिसो सुबुह जो 8 बजे खां वठी शाम जो 7 बजे ताईं बीठी हूंदियूं आहिनि। इन्हनि में को बि एहसास प्रोग्राम बंदि पिया आहिनि, सेंटर बंदि पिया आहिनि, खुलियल कोन्हे। जीअं त असां ग़रीबनि जेके ग़रीब बेवा औरतूं आहिनि, जेके 12,000 रुपया जितां आया आहिनि, उन्हनि 12,000 उन्हनि खे मिलनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।